वेरुन जी वस्ती वेरुन जी वस्ती। ज़रअली खान बहादुर जो ताक़त वञी ॿाराणी हरकत कई आहे। इहो ॼणा दुश्मन खे मौक़ो फराहम करण आई। ओ तू समझाईंस हा न त खान बहादुर के हर भरू सोको न समझे। ज़रअली बहादुर आहे ऐं मां संदसि बहादुरी जो घणो क़दुरु कंदो आहियां, पर इन जो इहो मक़सदु न आहे त उहा कुलमदी खां कमु न वठे। थोड़ी देर पहिरीं माई शहज़ादी घर आई हुई, मूंखे वॾा टप ॾेई वई आहे। हा, धन बख़्श बि असांजे हवाले सां उहो ॾाढो ॾिनल आहे। चवे थो त खान बहादुर ख़ान कहिड़े टाइम ते वार करे सघे थो। आउं त चवां थी तूं बि अजा ज़िद छॾे ॾे, असीं छो न ॿारनि जी शादी कराए ही ॻोठ छॾे हलूं। मां ज़रअली सां ॻाल्हायां थो ऐं हुन सां सलाह करे था वठूं। जेकॾहिं चांडो खे ऐं ज़रअली खे एतिराज़ कोन्हे त हफ़्ते खन में हुनजो निकाह कराए था सघूं। साईं ही छा तव्हांजे अखियुनि में ॻोढ़ा? रुख़सार बेगम, मुंहिंजे नखियुनि में ही ख़ुशी जा ॻोढ़ा आहे। अदा अदा शिव मूंने तव्हांखे न इलाही 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 यादि कयो। तव्हांखे पुलिस छो वठी? ये तमामु ॾुखी कहाणी आहे शामिर। फ़िलहाल तूं वञी कमरे में खेॾ, राति कचहरी करे तोखे सभु कुझु ॿुधाईंदुसि। हा शबीर, शहरोज़ ख़ान तमामु घणनि ॾींहंनि खां पोइ घर आयो आहे। मूंखे साणसि तमामु घणियूं ॻाल्हियूं करणियूं आहिनि। तूं फ़िलहाल आराम हली कर पंहिंजे कमरे में। हा सेमी तूं ईअं कर, मां कंप्यूटर में तोखे गेम थी ॾेई ॾियां, तूं हली गेम खेल मज़ा। न अदा तू किनो है अदा तोखे न वरी पुलिस दले वेंदी आहे। तू किनो है तूं हलिया असां दाम किनो है यार किनो है शहरोज़ पुट, डॉक्टरनि जो ख़्यालु आहे त शमीर हमेशह ईअं ई ॿाहिरि रहंदो ऐं ॿाराणियूं हरकतूं कंदो रहंदो। संदसि ज़हनी गिरोथ जी उम्मीद रखणु फज़ूल आहे, बेकार आहे। बाबा साईं, मूंखे सौट शामिर ते तमामु घणो रहम ईंदो आहे। पुट, रहम त मूंखे तमामु घणो थो अचे, पर किथे ईअं न थिए जो इहो रहम जो जज़्बो असांजी गिची में पइजी वञे। इन करे शमीर खे जीअं आहे तीअं ई रहण ॾिनो वञे, असांजे लाइ इहो ई बहितरु आहे। हीउ त वीचारो बुग़दाम आहे, पाण में हिनखे भला कहिड़ो ख़तरो थी सघे थो। शमीर, माचीस जी तीली ॾिसण में केॾी न सन्ही ऐं नंढी हूंदी आहे, पर दुखण खां पोइ उहा वॾा झंग ऐं बबड़ मारे छॾींदी आहे। इन करे मुंहिंजी तोखे इहा नसीहत आहे त कंहिं बि नंढी शइ खे मामूली या कमतर न सम्झंदो कर। तव्हां सही था चओ बाबा साईं, कुझु बि थी सघे थो। इन लापरवाही जे करे मूं ज़िंदगी में तमामु वॾा थक खाधा आहिनि। बहन, मुंहिंजा वो भी कंधार पुटु मुंहिंजो, हाणे तूं अची वियो आहीं न, हाणे असां पंहिंजनि दुश्मननि खां घणे हिसाब किताब वठंदासीं, घणे। जी आबा हुसैन, भली ॿियनि खां हिसाब तव्हां न वठो, बाक़ी एसपी ज़रअली वतन ॾींहंनि में मूंखे बसि इहो मुंहुं नज़र अचे। ईअं ई थी थो। शिमिर सभु नादान आई छा? तूं संचड़ी छो नथो कोशिश करी नादान? ही जेका माल मिल्कत आहे न सभु या तुंहिंजी आहे। ऐं हा, खान बहादुर
ऐं शेरोज़ ख़ान हिन मिल्कत ते कब्ज़ो कयो वेठा आहिनि। मुंहिंजी मां न जेको वॾो थी वठां तव्हांखे ख़बर आहे त छा कंदसि? हा हा, ॿुधा तूं छा कंदी शमीर? तूं वॾो त हाणे बि आहीं शमीर, माशाल्लाह तोखे ॾाढ़ी बि आई, तोखे मुछूं बि आहिनि। अञा हिन खां केतिरो वॾो थींदे? जॾहिं मां सफ़ा वॾो थी वेंदुमि न, सफ़ा वॾो थी वेंदुमि न, पोइ रांदीगर जो वॾो दुकानु खोलींदुसि। जाम रांदीगर जाम। दूर थींदे आमी तू किनी तू मूंखे गालियूं थी ॾी, तू किनी चाचा अदा आंटी में मूं गालियूं बि ॾे, तू किनी आस्ते ॻाल्हायो, केरु ॿुधी न वठे। हा पोइ छा आहे पोइ भले ॿुधनि। छा ॻाल्हि आहे मुमल थिए? तूं एॾी उॿाड़ कीअं आई? परेशान थी लॻी? अम्मा मुंहिंजी ॻाल्हि मञींदीअ? मुंहिंजी जीजल अम्मा वाइदो कर त तूं इनकार न कंदी। वाइदो कान थी कयां, बाक़ी हा ॻाल्हि सम्झण वारी हूंदी त ज़रूरु मञंदीसि। मुंहिंजी शादी वारी ज़िद तां लही वञ अम्मा, लही वञ, ख़ुदा जो वास्तो अथई अम्मा, न कर ज़िद। अजायूं ॻाल्हियूं न कर मुमल, माई फापू सॼी ॻाल्हि पकी करे आई आहे अदा चिबड़ वारनि सां। असीं सॼी ज़िंदगी तोखे घर में त कोन विहारे वेठा हूंदासीं, आख़िर तोखे हिकिड़े ॾींहुं हिन घर मां वञिणो आहे। एॾो ज़िद न कर मुमल धीअ। अम्मा पोइ तूं मूंखे ज़हर आणे ॾे त मां खाई मरी वञा ऐं तुंहिंजी बि जान आजी कयां। साले में अहिड़ी कहिड़ी ख़राबी आहे जो एॾो नखरो थी करी? वॾी मुश्किल सां फापल उन्हनि खे इन ॻाल्हि ते बिहारे आई आहे। अम्मा मां नखरो कोन थी कयां, पर मुंहिंजी दिलि नथी मञे। मल्हार जो ग़म उमिरि भर लाइ मुंहिंजे दिलि जो विरसो आहे अम्मा, उहो मूंखे संभालण ॾे अम्मा। मां मल्हार जो ग़म दिलि में सांडे के ॿिए सां कीअं निभाए सघंदमि अम्मा, कीअं? तूं मल्हार खे विसारण ई नथी चाहीं त हू कीअं तुंहिंजे दिलि मां निकिरंदो? तुंहिंजो कसम अम्मा, मां ॾाढी कोशिशि कई आहे, पर मां छा कयां? मल्हार जो ग़म मुंहिंजे दिलि जो दामन छॾे ई नथो अम्मा, छा कयां मां? अदा मूमल सुठी छोकिरी आहे ऐं हिन वक़्तु हू ॾाढी ॾुखायल आहे। तूं हुन सां शादी करे हुनखे सहारो ॾे, ही सवाब जो कमु आहे। तूं सही थी चई मुंहिंजी भेण, सही थी चई, पर इहा छोकिरी मूमल मुंहिंजे जिगरी दोस्त मल्हार जी अमानत आहे। हाणे तूं ई ॿुधा त मां ईअं कीअं थो करे सघां? अदा मल्हार हाणे हिन जहान में नाहे रहियो, पर जेकॾहिं तूं मूमल सां शादी करे उनखे इज़त ऐं प्यार ॾींदे न त हुन जो रूह बि ख़ुशि थींदो। अरे तो हीअं कर, हिकिड़ो भेरो वञी मूमल सां मिली हुनजे दिलि जी ॻाल्हि मालूम कर, ॾिस त उहा छोकिरी बि इन रिश्ते में राज़ी आहे या न। अदा मूमल ख़ुशि आहे या रंज, इहो मालूम करणु उनजे माइटनि जो कमु आहे। ऐं हूअं बि मूमल मल्हार खां पोइ लाॻीतो सदमे में रही आहे, इन करे हू हाणे खुली खुली चवंदी तव्हांखे त मां हिन रिश्ते मां ख़ुशि आहियां। अॼु जेकॾहिं तुंहिंजे बाबे जो इहो ई ज़िद आहे त पोइ मां बि इनकार कीअं थो करे सघां भला? ठीकु आहे, तव्हां पहिरियों उन्हनि सां मिली न छोकिरी जे रिश्ते जी ॻाल्हि पकी थो। इहा थी न ॻाल्हि अदा, अॼु मां ॾाढी ख़ुशि आहियां। तुंहिंजो घर बि वसी पवंदो ऐं मूमल जी ज़िंदगी बि ठही पवंदी। पर ॿी ख़बर अथई अदी, अबे जी दिलि में छा आहे? छा सोचे वेठो आहे बाबू? उहो चाहे थो त तुंहिंजो ऐं मुंहिंजो गॾु ॿार लहे। हेॾो मां हुन घर मां कुंवार आणियां, हेॾो हिन घर मां तूं कुंवार थी निकिरी। मंज़ूर अथई सौदो इहो? अदा
अवां भेण हाँ पाजी गाल दी चाहिए था अच्छा है बने सुखी अच्छा है मां त इहा ॻाल्हि अदा वारनि ॿुधी वरिती न त पाण ॿिन्हिनि खे कुआड़ियूं हणी मारे छॾींदा। तोखे मूंसां मुहबत आहे, मां इन ॻाल्हि जो क़दुरु कयां थी, पर मां तोसां मुहबत नथी करे सघां। तूं इन सचाई खे मञण लाइ तयारु छो नहीं? मां साथ मौत जो कंहिंखे डप, मां त तुंहिंजे मथां कुर्बान थियण आयो आहियां। कैसा पे ॻाल्हायूं? अरे यार कैसा मिले मां सां त अकेलो वेठो हुयुसि, पाण सां पाण पियो ॻाल्हायां, ॿियो कंहिंसां ॻाल्हाईंदुसि? हाँ यार गुलाम रसूल, तूं सही पियो चईं, मुकमल चरियो न सही, पर मां सां त अधु चरियो त थी वियो न। हाँ मां सां त हलूं था क्रिकेट खेॾण। शामूरात तव्हांजे निकाह जो फौरी फ़ैसिलो कयो आहे, तंहिं करे तूं पंहिंजे माइटनि खे फ़ोन कर ऐं हिते घुरा ताकी तव्हांजी शादी जी डेट फिक्स कजे। जी आंटी मां अॼु राति ई बाबा जन सां ॻाल्हाए ॾिसां थो। रुगो ॻाल्हाए ॾिस न ज़र अली, पंहिंजे पेरेंट्स खे कंहिं बि सूरत में घुराए वठ। शामूरात खे मूं ॾाढी मुश्किलनि सां राज़ी कयो आहे ॻोठु छॾण ते, बल्कि हू त इन ॻाल्हि ते राज़ी थियो आहे त पहिरीं तव्हां ॿिन्हिनि जो निकाह थींदो। चाचा साईं जो ॻोठु छॾण जो फ़ैसिलो ठीकु हो, कॾहिं कॾहिं जंग में 4 विखूं पुठिते हटण में एब नाहे। तूं बि ज़िद्दी ऐं अनापरस घटि न आहीं ज़र अली। तो बिल्कुलु सही चई रही आहीं चांडो की ज़र अली ऐं तुंहिंजे बाबा जो मिज़ाज हिकु जहिड़ा ई आहे। आंटी हू चवंदा न आहिनि उठ ऐं पुट डिंगा भला, तव्हांखे त चाचा साईं ते फ़खुरु करणु घुरिजे। मूं सॼी ज़िंदगी हुनजी ज़िद खे भोॻियो, हा पर हुनजे साथ ते फ़खुरु कयो आहे, उनखे सवाइ मूं वटि ॿियो रस्तो ई कहिड़ो हुयो। वाह खैर सां शहरोज़ ख़ान बि आज़ाद थी ज़मानत ते घर पहुची पियो आहे ऐं उमेद अथमि त SP जे ऑर्डर जो लेटर बि टाइपिंग बि मरले वियो। यानी इहो कमु अॼोके ॾींहं में थियण जी उमेद आहे। उमेद न पक अथमि त थी वेंदो, छो जो मामिलो CM ताईं पहुतल आहे। शहरोज़ कीअं यहाँ त कोन आरियो अथई न। बिजार ख़ान तूफ़ाननि में वणनि जा टार भली भॼंदा बि आहिनि, पर जबल जूं चोटियूं कॾहिं बि न घिसंदियूं आहिनि। मुंहिंजो शहरोज़ ख़ान खीर थर जबल आहे, खीर थर जबल, जंहिंजूं चोटियूं आसमान सां घिसंदियूं आहिनि। खीर थर जबल खे कॾहिं ओखी वाओ लोॾियो आहे छा? मूं बैठे शहरोज़ ख़ान जी बहादुरी ऐं जुरत जा घणा किसा ॿुधाए। ख़ैर हाणे तव्हां छा सोचियो आहे? छाजे बारे में? जेकॾहिं हिन जवान ऐं बहादुर जी मंग SP बणिजी वञी त छा हुनखे जग ताना ॾेई मारे कोन छॾींदो? बियार ख़ान SP जे हवाले सां ज़रूरी सलाह मशवरो करण जे लाइ त मूं तव्हांखे कॉल कई आहे। तव्हां हुकुम कयो, मां हर लिहाज़ खां तव्हांजो साथ ॾियण जे लाइ तयारु आहियां। त पोइ
मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुधो। ऐं चाहियां थो त इहो एसपी जल्द खां जल्द हितां चुटकीअ में हितां रफू चकर करे सघूं था। छा सम्झे? अरे इहो वण में न इहो रसो बदिलियो इहो छा हो? जंहिंमें टायर बदिलियो पियो ईअं लुड़िया पियो छा हो था? बाबा शामिर हिनखे पींग चवंदा आहिनि ऐं हिन में घोट जूं छोकिरियूं लोड लुॾंदियूं आहिनि। हाँ मतिलबु ईअं झूला खाईंदियूं आहिनि? हा, जेकॾहिं तूं वेहीं त मां तोखे हली उते झूला खारायां। उहो त मां वही ॾिसां पियो मूंखे इहो ॿुधाए छोकिरियूं किथे आहिनि ॻोठ जूं छोकिरियूं? बाबा छोकिरियूं हींअर पंहिंजे घर में हूंदियूं या ॻोठ में हूंदियूं, तूं उन्हनि जो छो थो पुछी? मूंखे न ॻोठ जी छोकिरियूं इलाही शौक़ु आहे, इलाही शौक़ु आहे। अरे बाबा शामिर तूं अञा नंढड़ो ॿारु आहीं, तूं फ़ोन में जेका गेम आहे उन सां खेॾ, गुॾियूं आहिनि तूं उन सां खेॾ, आखाणियूं जेके आहिनि किताबनि जूं तूं उहे पढ़। छोकिरनि में तूं इंट्रस्ट छो थो वठी? जेकी ॻोठ जी सभिनी खां वधी सोणी होगी हुई न, हा हुन सां शादी कंदा त घोट थींदसि ओ घोट थींदसि। ॿुध शामिर, हू त हर ॻाल्हि में नंढड़ो ॿारु हूंदो हुई, छोकिरी जी ॻाल्हि कजे त वाछूं टिड़ी वियो अथई। यार छा थी करणु गेल? हल हल तोखे घर सिख थो ॾियां, हल। भली दुनिया मूंखे केतिरो बि बुछड़ो छो न सम्झे, पर ॻाल्हि ॿुध, या मूंखे ई मुंहिंजे रब खे ख़बर आहे तां दिलि जी केतिरी साफ़ आहियां। हा भली न मञो, पंहिंजे मुंहुं मियां मिठू इन खे चइबो आहे। अरे ॻाल्हि त ॿुध, भली तूं मुंहिंजी ॻाल्हि ते एतबार न कर, तूं पंहिंजे पीउ खां पुछ त मूमल जे रिश्ते जे लाइ केॾियूं न मूं जाखोड़ कई, केॾी न कोशिशूं मूं कयूं हुयूं। पुछीसि न पिणे खां, उनखे सॼी ख़बर आहे। जे मां पंहिंजा ई ख़ुशि न हुजनि, हू भले जग जहान खे ख़ुशि करे, को बि फ़ाइदो नथो पए। हमेशह खेर जी शुरूआति घरां कबी आहे। तुंहिंजा मतिलबु छा आहे? तूं चाहीं छा थी? इहा ई थी चाहीं न त तुंहिंजो सोटे सां धाॻो ॻंढे उन खां पोइ ख़ैर जी शुरूआति पंहिंजे घर खां कयां, ईअं? मूं त ईअं ई ॻाल्हि कई, जेकॾहिं सोडे सां मुंहिंजो लेख लिखियलु हूंदो न त मूंखे तुंहिंजी मदद जी का बि ज़रूरत न पवंदी ऐं बाबू बि रुकावट पैदा न कंदो। हा तूं पाण वात वकील आहे, पुछंदी पिणे खे ॿुधाईंदी, सॼे शहर खे ॿुधाइण में देरि कान कंदी। हा पोइ अहिड़ियूं बुछड़ियूं छोरियूं त भॼण में देरि बि कोन थियूं कनि न। भॼण वारियूं घर में वेही तो जहिड़नि जा डंब न आहिनि सहंदियूं। कंहिं चयो अथई त मुंहिंजा डंब खा, मुंहिंजूं ॻाल्हियूं बर्दाश्त कर? रस्तो खुलियो पियो थिए, वञ हले वञ, मूंखे छा मुंहिंजा अंगूठे खे परवाह। इहा तुंहिंजी भुल आहे माई, तोखे छा थो लॻे त मां घरां भॼी पंहिंजे मिसकीन पीउ जो नालो ॻोड़ींदसि? पर मां बि ॾिसजांइ, बाबा जी रज़ामंदी सां सोडे सां निकाह करे तुंहिंजो अंदरि न साड़िया न, मां बि ज़ीनत न आहे। हल अंदरि थी साड़े, अड़ी रुगो तूं ख़ैर सां पाइणजी थो वञ, और ॾिस त कुदरत तव्हांजा अंदरि कीअं थी साड़े। पिणे खे तां ॾिसंदुसि, उनखे त अहिड़ी चूचड़ी ॾींदीसांसि जो यादि कंदो, हली आहे साईं मुंहिंजो अंदरि साड़। वॾी ॻाल्हि करे छॾी छोरी, वॾी ॻाल्हि करे छॾी। मूं सम्झो हुयो त खान बहादुर ने एसपीअ खे उपट मारे छॾींदो, पर हिते त मामलो ई फिरी वेंदा। जेकॾहिं इहो एसपी न छोरी सां इश्क थो करे त पोइ मूंखे ॿुधाए त इहो खान बहादुर कहिड़ो कंधु खणी जीए थो? हाकिम साईं, खान बहादुर पंहिंजे पुट जी मंग कंहिं ॿिए खे ॾियण कीअं ॾींदो? इहो जेको इश्क जो चकर आहे न, इहो चङनि भलनि जूं वायूं बताल करे छॾींदो आहे। सरदार जेकॾहिं ईअं थिए थो, शेरोज़ खान वॾो अरिड़ो माण्हू आहे, हू कॾहिं बि चुप करे कोन वेहंदो। शेरोज़ छा कंदो? शेरोज़ कुझु बि नथो करे सघे। जेको कुझु करिणो आहे न, खान बहादुर खे करिणो आहे। जेकॾहिं खान बहादुर खे पंहिंजी इज़त बचाइणी आहे न त हिन एसपी खे ख़तमु करिणो पवंदो। जेकॾहिं एसपी ख़तमु न थियो न त इहो वॾो गंद कंदो। हाकिम साईं, खान बहादुर एसपी खे सज़ा ज़रूरु ॾींदो। हिन एसपीअ खे चट करण जे लाइ त मूं खान बहादुर सां हथु मिलायो हुयो। जेकॾहिं खान बहादुर हिन एसपीअ खे नथो मारे सघे न त हिन एसपीअ जी गाड़ी बत्ती मां गुल कंदुसि।
परेशान न थी मूं वटि मूंखे तोसां कुझु ॻाल्हाइणो छा छा ॻाल्हाइणो आहे? मूंखे सभ खां पहिरियां त मां तोखे पंहिंजे दिल जी ॻाल्हि ॿुधायां त मल्हार जो मौत मुंहिंजी ज़िंदगीअ जो हिकु अणविसरंदड़ वाक़ियो आहे जंहिंखे मां कॾहिं विसारे नथो सघां। मल्हार त तुंहिंजे बाबा जी आज़ादी जी ख़ातिर पंहिंजी जान जी कुर्बानी ॾिनी आहे इहो अहसासु मूंखे बल्कि मुंहिंजे अंदर में हिकु वॾो पछताव आहे त काश मां मुराद मल्हार खे पाण सां गॾु न वठी वञा। काश मूंखे सभु ॻाल्हियूं छॾे मूंखां अॼु सिर्फ़ु इहो पुछ त मां हिते तोसां छा ॻाल्हाइण आयो आहियां। ॻाल्हि दरअसल हीअ आहे त मूं ते घरारनि ॾाढो ज़ोर विधो आहे। पापा अदी इन सभिनी जो ज़िद आहे जिदा त मां तोसां निकाह करे तोखे अपनाया। मूंखे बि अम्मा ऐं बाबा उन हवाले सां ॾाढो तंग कयो आहे। तंग कयो आहे मोले हिन जो मतिलब त तूं बि दिली तरह सां हिन रिश्ते गिले राज़ी न आहीं ईअं न? दिली तौर त मां हिन दुनिया में जीअण लाइ बि राज़ी न आहियां। मुंहिंजो जेकॾहिं वस पुॼे त मां हिकु मिंट बि हिते न रहां पर मां छा करियां ख़ुदकुशी असांजे दिल में जाइज़ ई न आहे। हाँ सही थी चई ख़ुदकुशी वाकई हिकु बुज़दिली आहे। हर हाल में इंसान खे पंहिंजी ज़िंदगी खे ॾुखनि ऐं सुखनि सां जहिड़ो करणु घुरिजे। ज़िंदगी आहे लाह चढ़ा हिन जो हिकिड़ो हिसो आहे। ॾुख सुखनि खां सवा अधूरा ऐं सुख ॾुखनि खां सवा अधूरा। कॾहिं कॾहिं इंसान खे ज़हर जो दुख बि मुस्कुराइणो पवंदो आहे। ख़ुदकुशी उन जो हल आहे। सालिया सुकल वणनि ते कॾहिं बि बहार नाहे ईंदी। न तू सुको वण ते न न हा ईअं चई सघिजे थो त कंहिं वॾे तूफ़ान खां पोइ कंहिं बेदमुश्क जो वण पंहिंजी पाड़ुनि खां उखड़ी हेठि किरी पियो हुजे पर उन वण खे खणी वापसि उभो करे बीहारणु माण्हूअ जी वस जी ॻाल्हि आहे। पर जेको वण पाण सहारे सां बीहारियो वञे उन मां छांव जी कहिड़ी उमेद? अरवण मां छांव जी उमेद बि नाहे रख। कुझु वण अहिड़ा बि हूंदा आहिनि जेके पंहिंजे विछड़ियल प्यारनि जी यादि में निशानी तौर घर में तनहा छॾिबा आहिनि। सोप सीरियल वेरन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।